सतनाम सत श्री अकाल एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी सतनाम सत श्री। अज श्री राम 11वीं अष्टपदी सुखमणी साहिब जी सुखन ॾियण वारी जो 99 पद जो हलंदो। जीव कीअं संसार में रही भी सुखी थी रहे और अहिड़ो रहे उहा विरती साहिब ॿुधाइनि था जंहिंमें अॻियां बि हुनजो मुख उजल थिए, कोई बि दरगाह में हिसाब वठण वारो हिन खां न बचे। श्री राम उन जे लाइ पाण खे छा बणाइणो आहे? सुखी बसे मिसकीनिया आप निवार तले बड़े बड़े अहंकारियां नानक गर्भ गलेवा राम श्री राम राम हरे राम राम। नानक गर्भ गले जीअं जीअं गर्व कंदो तीअं तीअं अंदर गर्दो वेंदो। यादि रखो गर्व करण वारनि खे शक्ति न थींदी अथव। मथां सम्झो ॿारो हीअं थो ॻाल्हाए सचारो अॻियां हीअं हिकिड़ी दॿ ॾेसि त हीअं हिली वञे, ताक़त ई न रहेसि। न सम्झो? हा राम शीलवंत स्वभाव चयोसि तूं रावण खे मारियो, चए न मां न मारियो। छा चई? अरे ते कंहिं मारियोसि बाक़ी तूं न मारियोसि। चे पापी को नाश करने के लिए अपने पाप ही परबल हैं। पापी खे पोछरो ॾिसण में हुनजो रहंदो आहे, असांखे डिॼण विझण जी कोई ज़रूरत कान्हे। भई वॾी आफ़त आहे या हिकु जे ईअं झल ॾिजेसि त ईअं ताक़त ई न आहे जो हथु हलाए सघे। न सम्झियो? हा सचाई अची वञे। सचाई उहा ताक़त हुजे जो तव्हांजे हूंदे कोई ॿिए जे मथां बि हथु न खणे, तव्हांजे मथां त न खणे पर जुरियत न थिएसि। उन महिल उन ताक़त खे पैदा करे। श्री राम बड़े बड़े अहंकारियां नानक तंहिं लाइ हाणे मथे साहिब चवनि था जिसके अंतर राज अभिमानो जिसके अंतर राज अभिमान ओ जिसके अंतर राज अभिमानो जिसके अंतर राज अभिमान सो नरक पाती होवत स्वानो नरक पाती होवत स्वानो सो नरक पाती होवत स्वानो नरक पाती होवत स्वानो। राजा थींदो अभिमान अवसि ईंदुसि। राजा खे ई न ईंदो त बाक़ी कंहिंखे ईंदो। श्री राम राजा ही अभिमान कंदो आहे। ईअं किथे आहे? ग़रीब तां अभिमान सां भरियल आहे। मां हिकु जाइ ते वेठो आहियां, हिकिड़े ग़रीब खे हिकु भलो माण्हू पंहिंजे दरबार में हुकन जी जाइ ते मां वेठो आहियां, सम्झायसि थो अबा थोरो हीअं खणी गुज़र कर खणी। ईअं चएसि थो मां ॿुधो वेठो ॾिसंदो वेठो आहियां पाण। चएसि थो तूं त हीअं ॻाल्हाईंदो आहे। अड़े उहो चवंदो पियो तोखे अबा हीअं कर। अहंकार अहिड़ी ख़रीदी शइ कान्हे त सेठियूं ई कंदा आहिनि। ग़रीब अहंकार बि घणो कंदो ऐं लियाकत बि न हूंदो, इंसानियत बि न थींदी अथसि त हे केरु आहे। श्री राम कदर वारो ॿिए जो कदुरु कंदो आहे। लक्ष्मी ईंदी आहे त लक्षण बि ईंदा आहिनि, उनखे मानवता ईंदी आहे। ग़रीबीअ झटके सां वेंदो, समझदार धनारो हूंदो पंहिंजी युक्ति सां वेंदो। बसि मां वरी विषय न बदिलियां।
मतां ईअं सम्झो ग़रीब अहंकार न कंदा, ग़रीब दया जे पात्र बि काथे आहे, गरीब बि काथे आहे। नानक जिसके हृदय गरीबी बसावे, आख़िरी में फतवा इहा ईंदी। श्री राम जंहिंजो नालो ग़रीब आहे, उहो ग़रीब जी पात्र काथे न। ग़रीब थी पए त अलाह हाणे हुनजो दया करे हुजे। मां जा कई नुस्ख़ा ॿुधाया अथऊं। जहिड़े हाल में तोखे प्रभु रखियो आहे, तूं उन्ही में रहो। तूं ॿाहिरो ज़माने खे ॾेखारण लाइ अछो कपिड़ो न पाए। तोखे ख़ुदा मेरे में रखियो आहे, चाहे तुंहिंजे लक्षणनि कर्मनि करे। अॼु जेको तोखे ज्ञान अची वञे त तूं उन हाल में ई रहो, सॼो तुंहिंजो परिवार उन हाल में रहे। ॾिस परमात्मा कीअं न क्यास थो करे। न साईं, पोइ ज़माने सां हलणो आहे, ज़मानो तोखे ढके रखे, वञ तूं ज़माने सां। कूड़ जा मल मां जेतिरा बि पाईंदे तोखे कोई बि साथ न ॾींदो। बेवकूफ़ी में ना संतनि जे चवण कुझु इस्तेमालु कर। तुंहिंजा जेके यार दोस्त हूंदा चवंदा अड़े छो ईअं मेरनि कपड़नि में मुंहिंजा प्यारा, जीअं हाल में रखे अड़े त बि चए जहिड़े हाल में मां आहियां जीअं साईं रखे बसि। न मां तोखे ईअं ॾिसणु न चाहींदो हे पैसा वठ, न त तूं पंहिंजे इन ढकण जे लाइ वेंदे बि सयूं त बि ओहो, इहे तजुर्बे थियल ॻाल्हियूं आहिनि। श्री राम सचाई 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 सां तूं रहंदे बसि पोइ तुंहिंजो परमात्मा पाण ॾिसंदो, चई तोखे भेजे ॾींदो तोखे उथाइण वारा। त हिते जिसके अंतर राज अभिमान, त राजा वटि जंहिं वटि सभु कुझु आहे, धन संपत लश्कर असां ख़ुशि थियूं था त राजा बणिजूं। माना राजा वांगुरु असां वटि वैभव हुजे, लश्कर हुजे, धन हुजे, जेकी चाहियूं। श्री राम वाकई मन असांजो ख़ुदि परमात्मा आहे। राजा त छा, ख़ुदि परमात्मा आहे। गीता चयो आहे 10 इंद्रनि में 11 जेको मन आहे मां आहियां। मन सभिनी जो बादशाह आहे, राजा आहे। मन मानी करे थो, पर उन मनमानी हलण जो परिणाम छा थींदो, सो नरक पाती। तपों राज तपस्या कहीं मन और इंद्रनि खे रोके, जेतिरो रोके उन में ओतिरी शक्ति पैदा थी। ओतिरी शक्ति पैदा थी, जेतिरी शक्ति पैदा थी उहो अधिक सदाई राणियूं भोगे, ओतिरा पदार्थ खाईंदो, इहा उन्हनि खे ताक़त आहे। पर परिणाम जंहिंमहिल भोगण में पियो, उनखे पाचन शक्ति वधंदी तपस्या जे करके। अधिक भोग भोगींदो, मतिलबु खाधा खाईंदो, वरी राणी भोगींदो, पर परिणाम तपों राज ऐं भोग और भोगो नरक। मतां सम्झो ॿिए जन्म में वरी हिकु राजा वञी थींदो। राजा खां अञा मथे दर्जो आहे धर्मात्मा जो। कंहिं धर्मात्मा वटि पैदा थिए वञे, श्री राम, त जॾहिं धर्म ते हलंदो, धर्म जा कम कंदो, तॾहिं त धर्मात्मा। तंहिंखां पोइ आख़िर ज्ञानी आहे, चौथी स्टेज। श्री राम वरी कंहिं संत घर जनम वठंदो। हा, दुनिया पंहिंजो पाण पूजे पई बिना कंहिं टपड़नि जे। तो मुंहिंजा प्यारा, जिसके अंतर राज अभिमान, तव्हांखे अॼाण हुजे तव्हां राजाउनि जा इतिहास पढ़ंदो। ॿियनि जो जेतिरे क़दुरु बि न्याय कंदा, केतिरे क़दुरु कंदा, ठीकु कंदा, घटि कंदा, मथे कंदा, पर पाण सां पंहिंजे शरीर सां जुड़ियल जेको बि हुनजो वास्तो आहे, धोबी जे कपिड़नि धोइण जो या हजामत खे हजामंद ठाहिण जो, पंहिंजे शरीर सां जेको बि हुन सां वास्तेदार कमु आहे, भंगी आहे हुनजे सफ़ाई करण वारो, उन में काथे बि कंहिं ढिल विधी या हिकिड़ो ॾींहुं न आयो, ॿिए ॾींहुं लॻायोसि ख़तमु कयोसि। इहे राजाउनि जा कम रहिया। पाण सां लागू थियल कम ठीक सां इतिहासनि खे ॾिसणो आहे। पुराणे राजाउनि जा जेके हालतूं हुयूं, ॿियनि जे ॿुधण खां पोइ जेतिरो इंसाफ़ कयूं, केतिरो कयूं, ठीकु कयूं, घटि कयूं, मथे कयूं, अलॻि बात। वरना पंहिंजी मिस्टेक पंहिंजे शरीर सां लागू एतिरी मनमानी, तुंहिंजा परिणाम न मिलंदा या? हा, ख़तमु कयोसि। हिन अवेल न कई आहे, हे हिकु ॾींहुं हीअं न पहुतो आहे, ख़तमु। वरी ॿियो भंगी अची वियो, हुन कहिड़ी परवाह, राजा थियो। तॾहिं चयो नरक पाती, उहो नरक में पवंदो, कष्ट ॾिसंदो। और हो त स्वान कुते वांगुरु थींदो, छो जो उन खे पंहिंजे कामना जे ग़ुलामी जे करे, पंहिंजी कामना जी ग़ुलामी जे करके लिखियो शास्त्रनि में, कुतो शरीर करे अपौतर न आहे, सूअर शरीर करे अपौतर न आहे, पर स्वभाव करे अपौतर आहे। कुते ऐं सूअर जो जनम छो थो मिले? जेको अकारण क्रोध थो करे, उनखे ॿिए जनम में कुते जो जनम थींदो, अकारण, बिना वजह जे। तव्हां लंघिया वञो, कुतो हर भर भौंकदो, हो तोखे ॾुखाए कोन थो, पासो लंघियो थो वञे, तूं भौंके छो थो? उनखे भौंक जेको तोखे हर भर हलण करे, पोइ त भौंक हूं छो थो करे? अजा वीचारो डिॼी थो वञे पियो, पासो थो वठे पियो, ॿिए खे दुख छो थो ॾे, ॿिए खे भयता छो थो करे?
त जेके कारण किरोध कंदड़ उन्हनि खे कुते जो जनम और जंहिंखे त्रिपति नाहे जंहिं महिल कुझु खाधो आयो वरी मन ललचाए जेकर मां खावां, वरी कुझु खाधो आयो वरी मन ललचाए खावां, चए उहो सूअर जो जनम। केतिरो बि ठावल हूंदो अॻियां विष्टा पई वरी हुन में मुंहुं ज़रूरु वेंदो, चाहे थोरो काए वरी अॻियां ईंदी वरी मुंहुं वेंदो। जंहिंजी इहो स्वभाव आहे उहो अॻियां जनम सूअर जो थींदो। हुनजो शरीर पुत्र नाहे पर स्वभाव करे पुत्र। श्री राम। सो नरक पाती होवत सान जो जाने मैं ख़ुशि न थियो वॾा माण्हू थी करके। वॾनि माण्हुनि जा वरी कर्म छा थींदा, धन ईंदो त तो मूं कर्म कहिड़ा बि कवा। तूं इहो कुझु सम्झण जी कोशिशि कर यारा। ऐश में न ऐश जो पासो पिछाड़ी विनाश आहे, पिछाड़ी विनाश आहे। राम राम। अखियूं खोल जाग जाग। कुझु परिणाम खे ॾिस, परिणाम खे ॾिस। इहो जेको ॿिए सां ॾिसें थो इहो कॾहिं सभ सां ईंदो। जवानी जा भोग आख़िर परिणाम लोड़ाईंदा। तंहिं लाइ संभाल, हाणे वक़्तु थी, ॿालपण वई, जवानी थी, वरी बचाए विझ। जेतिरो बचाईंदे तेतिरो बुढ़ापो तुंहिंजो सुठो गुज़रंदो। तुंहिंजे हथ में आहे जेकी हाणे आहे, अञा बचाए, अञा बचाए। नज़रियूं अखियुनि जूं घटियूं थी त काम खे छॾे ॾे बसि। छड़ो दया कयो, दया कयो। चिलाईंदे कर्म न कंदे मनुष्य कर्म न कंदो केरु कंदो। श्री राम। हथड़ा घुमायो साईं मूंखे ज्योति मिले, ज्योति मिले। हथड़नि घुमाइण सां ज्योति मिलंदी आहे। इहो तूं खेचड़ा कंदे वियो, हीअ कीअं थींदो? कर्म ठाहींदे कोन, नियंत्रण पंहिंजे शरीर ते कंदे कोन। हे वचन कंहिंजे लाइ आहिनि, हे ज्ञान कंहिंजे लाइ आहे? असांजी ज्ञान ॾियो, उनखे लता हणी करे की तूं छड़ो ख़ुशकी करणु आहे। सेठा मां साईं होॾे वञा थो, हेॾे ऑपरेशन कराइण लखां रुपया, हथ थो घुमायो साईं अखियुनि खे, छा थींदो आहे? श्री राम। इहो दान नथो करे, काम खे पाण खे रोके नथो, तुंहिंजी नज़र वधे, उहो तरीक़ा नथो अपनाए, छो नज़र घटिजे? श्री राम। हा कर्ज़ चढ़िया पिया आहिनि मथां। जेकी बि जीअं आहे, सुम्हणो उथणो 9 बजे आहे, भोग भोगणा आहिनि। ख़ुदा खे प्रार्थना न करणी आहे, रोई करे साईं कर्ज़नि जी माफ़ी कराए। तूं कीअं थो निंड करे? कर्ज़ फर्ज़ मर्ज़ जंहिंखे निंड थो करे, माना उनखे उनजो ख़्यालु कोन्हे। श्री राम। तंहिं लाइ हिते जो जाने मैं जो बनवंत, सोवत विष्टा का जंत, गुरु ग्रंथ साहिब खे मथो टेकींदा हो। माना असां नानक साहिब खे मञण वारा थियासीं। गुरु नानक साहिब जन हिकिड़ी जात लंघिया पिया वञनि, बालो मर्दानो गॾु आहे, विष्टा जो ढेर पियो आहे, जेतिरो बि पियो हो। श्री राम। उन में हिकिड़ो कारो भुंड पियो हो, भूंड सॾिबो आहे। भवरे वांगुरु मुहांडो थींदो अथसि, उहो बि उॾड़ंदो आहे। हीअं बि हलंदो पियो पर उॾड़ंदो बि आहे। धरती ते बि हलंदो आहे, उॾड़ंदो बि आहे, हवाई जहाज़ वांगुरु। श्री राम। भाई मर्दाना, हे भूंड ॾिसें थो, हे केरु आहे? चई अलाए साईं। चई हे राजा इंद्र आहे। गुरु नानक पातशाह थो चए, इतिहास में लिखियो पियो। हे 14 भेरा इहो विष्टा में भूंड थियो आहे। इंद्र, राजा इंद्र। भोगन में त्रिपति कान दिते साहिब। तॾहिं चवंदा जो जाने में जो बनवंत। अञा मां जवान, अञा मां जवान, अञा बि कारनि खां पियो अछो पियो, अछे खां कारा पियो कंदो। अरे छा कंदे भेणा? प्रभु ईअं बणायो आहे त तूं पाण खे रोक न, नमूना छो थो करे जवानी खां? श्री राम। सो होवत विष्टा का जंत, आपस का कर्मवंत कहावे, आपस का कर्मवंत कहावे, जन्म मरे बो जो न भरमावे, जन्म मरे बहुजोन भरमावे, धन भूम का जो करे गुमानो, ओ धन भूम का जो करे गुमानो,
सो मूर्ख अंधा ज्ञान सो मूर्ख अंधा ज्ञान हो कर कृपा जिसके हृदय गरीबी बसावे कर कृपा जिसके हृदय गरीबी बसावे नानक यहाँ सुख आगे सुख पावे नानक यहाँ हाँ नानक यहाँ मुकत आगे सुख पावे ओ सुख मनी सुखम रट प्रभु नाम भगत जना के मन विश्राम सुख मनी वावा सुख श्री राम आपस को कर्मवंत कहावे मां कर्म कयां थो ओहो तोखे कराइण वारो केरु आहे तूं हिकिड़ो श्वास बि कीअं खणी सघंदो आहे पंहिंजी इच्छा सां श्री राम काल तुंहिंजे सिर ते तुंहिंजे वारनि खे पकड़ी बीठो आहे काल माना वक़्तु वक़्त जे अंतर्गत तुंहिंजी ज़िंदगी आहे तुंहिंजा श्वास आहिनि श्वास जे मथां परमात्मा जो नियंत्रण आहे काल जो चाहे तुंहिंजो अंदर वञे न चाहे बस ॿाहिरि ई बीहाए छॾे तूं समापत और तूं चए थो मां कर्म कयां थो कोई कराइण वारो कराए थो उनजी शक्ति तोखे उथाए थी तूं कदम खणे थो तूं हले थो तूं कमु करे थो कोई उज़ो न हले त प्रभु जी इच्छा आहे हे सभु लचका उन जे हुकुम सां हलनि थियूं इहे क़िस्म जा प्राण आहिनि पंज प्राण पंज उप प्राण श्री राम ओगराई हिडकी ओबासी हा ओगराई छड़ो रोकजी पवई गैस छड़ो हार्ट जे मथां चढ़ी वञे न लही ओहो मुंहिंजे हुकुम सां सभु थिए थो हर वक़्तु जेको श्वास खणे प्रभु जो नालो खण ओगराई अचई ओबासी अचई हिडकी अचई परमात्मा जो नालो खजे कदम कदम ते उहो हलाए थो उहो न विसरे छल श्री राम पर आपस को कर्मवंत कहावे जन्म मरे बहु जोन भरमावे जन्म मरण में ईंदो जोनी भिटकंदो मां हे कयो मां हे कयो मां हे कयो तोसां गुज़री रहियो आहे बस तूं जेतिरो भाएं थो गुरमुख खे संतन खे फ़क़ीरनि खे कॾहिं बि गुज़री हवाल जो ॿुधाइणो न आहे त मां हेॾे वियो हुअमि हे बाग़ ॾिठमि तूं न वहें कोई तोखे वठी वियो श्री राम साईं ॾियो हालो हालो चई अबा मिड़े गुज़रियो सभु मिड़े जेके थियणो हो असां पंहिंजी इच्छा सां घुमण वियासीं छा जेके थियणो हो थियो जेके जेके लका अखियुनि जे साम्हूं अचणो हो अखियूं खुलियल हूं जेकी गुज़रियो सभु गुज़री रहियो आहे उन खुलियल में तूं पाण खे भाए थो विझे मां कयां थो त ओतिरो दुखी सुखी थींदो गुज़रे सभु सां ई अथो तूं थोरो गुज़ारण जो तरीक़ो सिख संतनि मां बसि आनंद सां गुज़री वञे श्री राम आपस को कर्मवंत कहावे जन्म मरे वो जोन भरमावे धन भूमिका जो करे गुमान तुंहिंजी मर्ज़ी सां तोखे इहा ज़मीन हथ न आई आहे तुंहिंजी इच्छा सां तोखे धन हथ न आयो आहे इच्छा सां ई सभिनी खे ईंदो हुजे त कंहिं वटि कमी न रहे भुल न खाओ भुल न खाओ परमात्मा जी इच्छा सां तो कर्म कयो उनखे जेकी ॾियणो हो तोखे ॾिने कर्म सभु को करे रहियो आहे परमात्मा जी तरफ़ां सभु हिकु जहिड़ा पैदा थियल आहिनि जॾहिं बाल अवस्था में सभु हिक ई माउ जे उन टुंग में सभु आयल आहिनि कोई वॾो नंढो बुरो भलो कोन्हे पाण खे अहंकार में न अचो त मां हे कुझु आहियां तूं मथां कुझु खणी आवां कुझु न आहे अहंकार खे नाश कयो निरंकार खे सभु उहो हलाए रहियो आहे तॾहिं तो सत्संग कयो तुंहिंजे अहंकार जे ॿोली न वई त पोइ सत्संग ॿुधण छा आहे कहिड़े कम जो आहे तुंहिंजी ॿोली न मटी तुंहिंजो चिंतन न मटियो तुंहिंजे अंदर में सत्संग आयो ई कोन मुंहिंजा प्यारा पंहिंजो भलो कर जाग हाणे जागदे त पंहिंजे परिवार खे बि जगाईंदे घटि में घटि पंहिंजे परिवार जो त भलो करे तूं ई अहंकार जी ॿोली ॻाल्हाईंदे तुंहिंजा पुट कहिड़ी ॻाल्हाईंदा तव्हां सवाई ॻाल्हाईंदा तव्हां वधीक ॻाल्हाईंदा अबो असांजो हेड़ो त तव्हां उहे सवाई ॻाल्हाईंदा
अहंकार में सत्यानाश करे वहीं, कुल ॿोड़े वहीं, तारे काथे वहीं, धन जी मौज में जी वहीं, तूं तारियो काथे पाण खे, तारण जो उपाउ सिखई कोन, तूं मामा मामा कंदे ईअं मरी वहीं। राम प्यारा प्यारा मुंहिंजा साईं, कुझु साईं जो रूप थी वञो, कुझु साईं जो हुकुमनि ते हलूं। धन भूमिका जो करे गुमान गुमान, सो मूर्ख अंधा ज्ञान। जेके वॾा वॾा अंश जा ॾा ठही आहिनि, इहे कंहिं ठाहिया आहिनि, केरु करे रहिया आहिनि, केरु करे रहिया आहिनि, केरु करे रहिया आहिनि। श्री राम। ग़रीब खे साधन कोन्हे, उनखे साधन आहिनि, उन साधननि जो दुरुपयोग थो करे पियो, दुरुपयोग थो करे पियो। पंहिंजे कारजनि में कई लखां थो लुटाए, पर ग़रीब कल्याण जे लाइ हुन वटि राम राम राम। केतिरो मनोरंजन में, गवर्नमेंट जो अज्ञान में सभु कुझु पैसा नाश था थियनि पिया। धन भूमिका जो करे गुमान, सो मूर्ख अंधा ज्ञान। कर कृपा जिसके हृदय गरीबी बसावे, जंहिं प्रभु कृपा करे हृदय में गरीबी अचे। श्री राम। ॿाहिरों गरीब बाबा जायो न जायो, धन खां सवाइ छा थींदो, पर जिनजे हृदय में गरीबी बसी वई, वो गरीब शाहूकार आहे। पर जेकॾहिं हिकिड़े फारसी वारे लिखियो, हिकिड़ो तवंगर आहे, माना सभु ताक़त रखे थो, पर उहो जेकॾहिं हथ जोड़े थो, उनजा हथ जोड़ण माना रखनि था, उनजा हथ जोड़ण। पर हिकिड़ो मुफ़लस आहे, जंहिंखे ग़रीब सरबो आहे, फारसी वारो मुफ़लस सरबो आहे। हिकिड़ो ग़रीब हथ जोड़े थो, उनजा कोई माना नथा रखनि, छो जो ग़रीब खे हथनि जोड़ण खां सवाइ ॿियो कोई साधन ई कोन्हे। हथनि जोड़ण खां सवाइ ग़रीब खे ॿियो कोई बचाव कोन्हे, साधन कोन्हे। अॻिलो जेतिरो क़बूल करेसि उन जो। पर हिकु तवंगर आहे और हथ जोड़े थो, हेॾो माण्हू थी करके बि हथ जोड़े थो, उहा माना रखनि था। श्री राम। गुरु नानक पातशाह, जंहिंखे 13,000 मुरबा मील पंहिंजी ज़मीन, पर ग़रीबी, चई भॻवान ग़रीबी, चई बाबा मुनी ग़रीबी त गुरु नानक खणी वियो आहे। बसि मंदा जाने आप का और भला संसार, अहिड़ी ग़रीबी। हम नहीं चंगे बुरा नहीं कोई, अहिड़ी ग़रीबी। इहे ग़रीबी जा अखर। मां कुझु बि न आहियां, मां मंदो आहियां, संसार चङो आहे, मां बुरो आहियां, सभु भला आहिनि। इहा ग़रीबी, इहा ग़रीबी, इहा ग़रीबी। न त अहंकार ई नथो वञे, ॿिए खे नंढो ॾिसणु, ॿिए जे मथां टोंकबाज़ी, ॿिए जे मथां अहंकार, ॿिए जी गिला, वञे ई कोन थी। राम। बाबा तोखे वॾो थियणो आहे त साम्हूं वारे खे वॾो करे ॾिस, बसि हिकिड़ो ई अखर पढ़ो, वॾो बणजणो थी त साम्हूं वारे खे वॾो करे ॾिस। केरु वॾो, जेको साम्हूं वारे खे वॾो करे ॾिसे, बसि पोइ तूं वॾो आहे। जेको हिक ॿिए जे साम्हूं आहे उहो वॾो आहे। वॾो हिक ॿिए खे वॾो करे ॾिसंदो, हिक ॿिए खे पूजी। आपस को जो जाने नीचा सो गनिए, आपस को जो भला कहावे, मां सुठो माण्हू आहियां। यारा ये थोपण वारा अखर न आहिनि, तजुर्बे कयल आहिनि। आख़िर मथो असां वचननि खे टेकियूं था या पननि कागज़नि खे, और वचन मञिया सही, उहे असांजे भलाई जे लाइ आहिनि, जीवन में उतारण जे लाइ आहिनि। कर कृपा जिसके हृदय ग़रीबी बसावे, नानक इहा मुकत हिते मुक्ति आगे सुख पावे। बसि जाइज़ आहे इन अखरनि खे सदाईं निम्रता सां। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम।
राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। राम कृष्ण भगवान की हर हर महादेव। बोल गुरु नानक देव की। सतगुरु वसन घोट शहंशाह पारूशाह साहिब। कोई सतगुरु साईं खोताराम साहिब। कोई सतगुरु साईं सतराम दास साहिब। पूज अमर शहीद साईं कंवराम। पूज सखी शहंशाह बाबा असदाराम।